खिपरो में मंठार फ़क़ीर जे मेले में हड़ई तसव्वुफ़ी रंग जरकी पिया आहिनि। सूफ़ी मंठार फ़क़ीर जे तसव्वुफ़ी वाट ते हलंदे मेले में शरीक माण्हू अमन, भाईचारे ऐं इंसानियत दोस्तीअ जी प्रचार कंदे नज़र अचनि था। भिटदणी चयो त गस वठियो पियो, गस मिलंदो गस गसनि मां, ॾोरींदनि खे ॾस पाण ॾींदो पबदड़। जीअ घुरियमि जानी सही सॼणा आया, भॻो हां सॼो थियो मुंहिंजा ॻच ॻंढिया ॿेई, पीड़ परे पई अचण साण अजीब जे। जीअं एजाज़ साईं बने जा चयो त भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। पोइ में यार अजीब जी हिकु उकंड बि उञ, पर दिल भर दिल खसे वियो करे शरीर में सुञ, पोइ बिरियल आई भुञ मुंहुं मुंहुं सां मंठार चए। वरी लतीफ़ सरकार चए थो महबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, पोइ तनी जे वेढ़े पाणी ईंदो बादशाह। वरी अब्दुल मजीद साईं चए थो महबत जिन जे मन में सिक में रहनि सदा, हाणे जानीअ खां जुदा त मौत भाइनि मजीद चए। हर साल जे दस्तूर मूजिबि ऐं हर साल इलाही सॼे मुल्क जे कुंड कुड़छ मां फ़क़ीर साहब जा पांधेड़ा अक़ीदतमंद मोहबती परे परे खां कई ईंदा आहिनि ऐं अची हिते पंहिंजो वंड वठंदा आहिनि, झोलियूं पंहिंजूं भरींदा आहिनि ऐं इनशाला उन सिलसिले में जेको प्रोग्राम पंहिंजा जारी आहिनि। फ़क़ीर साहब जी शाइरी में मोहब्बत जो मैसेज आहे, भाईचारे जो मैसेज आहे, अमुन जो मैसेज आहे, रूहनि जो बुज़ुर्गनि जूं हयातियूं उन्हनि इंसान ज़ात जी भलाई लाइ पाण पतोड़ियो उन फ़िक्र में। हीअ उन फ़िक्र खे आम करण लाइ गॾु थियणु आहे, मेल थियणु आहे। हीअ वक़्त जो ज़िया कोन्हे, वक़्त जो फ़ाइदो आहे, अची माण्हू पिराईंदा आहिनि मां इनशाला घणो। हीअ जेके दर्शन जा मैखाना, हिननि जा दरगाहूं अॼु बि रोशनी जा जेके मीनार आहिनि, जेके हमेशह उहे मीनार बि इंसान जो दर्श ॾियनि पिया। हक़ीक़त आहे जॾहिं हिते माण्हू पुॼे थो न त हींअर जेके हिते पहुता आहिनि फ़िलहालु दुनिया जी झंझट खां आज़ादु आहिनि, सुकून ई सुकून आहे, रुहानियत खे सुकून मिले थो। ऐं जेका दर्शन जी ॿोली हलंदी उन में अमुन मैसेज हक़ीक़त जो दर्स आहे। ऐं जेको हीअ अॼुकल्ह बम ऐं हले पियो इन जे ख़िलाफ़ त सूफ़ियनि जी जंग आहे। ऐं सूफ़ी जी जंग पहिरियों त आहे पंहिंजो पाण सां। फ़क़ीर साईं मंठा साईं जीअं चवनि था त ख़ाक जे चोले में जो बोले इहो आवाज़ु हलाए थो केरु, आवाज़ु सुणे थो ॾिसे पसे थो अहिड़ा हुनर हलाए थो केरु। सूफ़ी जो मैसेज हमेशह अमन ऐं हक़ जो आहे। अॻे जिन बुज़ुर्गनि वॾनि शाइरनि शाइरी कई, शाह लतीफ़ खां वठी सचर सरमस्त खां वठी ॿिया बि जेके शाइर हुआ उन्हनि जी शाइरी जेको सो आम माण्हू जी सम्झ खां थोरी मथे उन में लफ़्ज़ जेके हुआ, पर मंठार फ़क़ीर जी जेका शाइरी आहे उहा निज जेको सो अवामी ॿोली, आम माण्हू जी ॿोली आहे। उन ॿोली में हुन जेका सूफ़ियाणी शाइरी कई, जेको पैगाम ॾिनो अमन जो, सूफ़ियत जो, तमामु बहितरीनु। मंठार फ़क़ीर जो जेको सो शाइरी तमामु बहितरीनु शाइरी, सूफ़ी अज़म ते हिकिड़ी आम ॿोली में लिखियलु जीअं आम माण्हू खे सम्झ में अचण वारी शाइरी। ऐं हीअ मेला, हीअ मंठार फ़क़ीर साईं जी दरगाह ते लॻंदड़ मेला अमन, मोहबत ऐं प्यार ऐं भाईचारे जो पैगाम ॾियनि था। हिकिड़ा वॾा दर्सगाह आहिनि जिते इंसान खे अदब, अख़लाक, इल्मु, अक़ुल जूं हिदायतूं नसीहतूं मिलनि थियूं। मंठार जो कलाम सॼो सूफ़ियाना तरीक़े जो आहे। माण्हुनि जी हिकिड़ी एजुकेशन कई वई हुई त इंसानियत खे कीअं परखिणो आहे, इंसानियत सां कीअं हलणो आहे, छाकाणि त हुननि जी नज़र में मज़हब खां वॾो इंसान हुयो ऐं उन इंसानियत जो सबक़ु ॾिनो हुयो। ऐं उहा समूरी शाइरी उन दौर में बि नई हुई ऐं हिन दौर में बि जॾहिं असां पढ़ूं था त असांखे नई लॻे थी। असां जेके नवां शाइर आहियूं उन्हनि जे लाइ हिकिड़ो दग आहे त जेका असासी शाइरी आहे, जेका इन क़िस्म जी शाइरी सूफ़ी शाइरी आहे, उहा असां इन्हनि खे पढ़ी करे असां पंहिंजो दग, असां पंहिंजो रस्तो क़ाइमु करियूं। हितां खां जेको दर्स मिले थो असांखे, या असांजे उशाकनि जे मरफ़त सां जेको दर्स मिले थो, या जेके असांजा मुदबर शख़्सियतूं अदीब अची वेही असांखे दर्स ॾियनि था, उन में इंसानियत सां गॾोगॾु असांजी तहज़ीब, तमदन, उथणु वेहणु ऐं इख़लाक़ियात, उन खां बैदि में असांजी जेका सक़ाफ़त जो हिकिड़ो जेको रंग आहे शाइरीअ जो, उन में ट्रेडियूं अची वियो, गज़ल अची वियो, वाई अचो, त उन जी बि हिकिड़ी सिख्या जो सिलसिलो आहे हिननि अमलनि सां। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं जीअं मंठार साईं, हज़रत मंठार साईं दरगाह ते असां हिते मौजूदु आहियूं ऐं उन हवाले सां जेके असांजा प्रोग्राम थियनि था, अदबी निशस्त थिए थी या राग विराग जो रंग थींदो, जेकर ॿियनि दरगाहुनि ते बि ईअं थींदो त आउं सम्झां थो त असांजी सिंधी ॿोलीअ जी बहितरीनु ख़िदमत थींदी। सूफ़ियुनि जे दरनि ते, सूफ़ियुनि जे दरगाहनि ते जेके प्रोग्राम थियनि था, हितां जेको माण्हुनि खे पैगाम मिले थो, इहो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हिकिड़े क़िस्म जी असांजी सुठी जंग आहे। हितां माण्हू घणो पिराए वञनि था ऐं जंहिं तॾे ते पाण वेठा आहियूं या दरगाह ते वेठा आहियूं, इहो सिंध जो तमामु वॾो शाइर हुयो। इन में इनकलाब बि हो, इन में अदब बि हो,
हिकिड़ो शेर चयो अथसि मंगत मंठार सरवर जो पियालो हौज़ कौसर जो पियार जे या रसूल अल्लाह आया मंझि गैर जे दरिया उकार जे या रसूल अल्लाह। त हुन में मंठार फ़क़ीर जे शाइरी जेका आहे उहा हर मकतब फ़िक्र में ॾिठो वञे त तमामु असां ख़ुशनसीब माण्हू आहियूं खिपरे वारा, जंहिं वटि मंठार फ़क़ीर जहिड़ा शाइर, अब्दुर्रहीम गिरोड़ी जहिड़ा शाइर, सादिक फ़क़ीर बंबरो जहिड़ा शाइर असां वटि तमामु सुठा पैदा थिया आहिनि। ऐं हिकिड़ी नर्सरी आहे जिते पाण वेठा आहियूं, नर्सरी आहे जिते अदबी ही असांजा जेके थियनि था, असांजा ही मेड़ाका, इन्हनि में नौजवान जेके असांजा आहिनि घणो था सिखनि था ऐं हितां शाइर पैदा थियनि था। अदब जो घरु आहे ऐं हिते जा आदाब जेके हिन महफ़िलुनि जा आहिनि ॾाढा शानदार आहिनि, ॾाढा वणंदड़ आहिनि, जेके सिंध में ॿिए पासे घटि ॾिठा आहिनि। असां उहे माण्हू ॾिठा, मूं से ॾिठा, मां जनी ॾिठो पहिरीं खे, तनी सिंधी का करे न सघां ॻाल्हि जेके फ़क़ीर जा सोबती हुआ, फ़क़ीर सां गॾु रहंदा हुआ। असांजे पबुनि में वॾे अलाह बचा जो ताक़ ते फ़क़ीर मंठार ईंदो हो ऐं ॻाईंदो बि हो ऐं उते तमामु सुहिणियूं कचहरियूं बि थींदियूं हुयूं। ख़ासि तौर ते मंठार फ़क़ीर जी शाइरी जेका टेई आहे उहा सिंध जे सियासी उथल पुथल में मीरनि जी ऐं अंग्रेज़नि जे दौर वारी विच वारी जेको टेई आहे, उन में मंठार फ़क़ीर हिकिड़ो अवामी हवाले सां अहिड़ो शाइर थी उभरियो आहे जे काफ़ी जी सिरफ़ में मिस्री शाह खां पोइ जेकॾहिं काफ़ी वधि में वधि जेकॾहिं ॻाई वई आहे त उहा मंठार फ़क़ीर जी ॻाई वई आहे। ऐं मंठार फ़क़ीर जी शाइरी में एतिरो वज़न आहे जो अॼु हुन जे अंगण ते हेतिरा साल गुज़री वञण जे बावजूदि बि हर साल ॿ ॾींहं मुसलसल सिंध जा समूरा भलोड़ रागी अची संदसि शाइरी ऐं संदसि हमसर ऐं संदसि ख़ानदान जे शाइरनि जी शाइरी ॻाइनि था। ऐं मंठार फ़क़ीर जी शाइरी में जेको पैगाम आहे उहो इंसान जे अंदरि उजारण जो पैगाम आहे ऐं उन में इंसानियत तमामु घणी आहे, जंहिंखे पढ़ण खां पोइ माण्हू जेके आहिनि उन्हनि जा अंदरि साफ़ थी था वञनि। मोहबत जो, प्यार जो पैगाम ॾिनो आहे ऐं इहो पैगाम नज़रियो खणी अची असीं इहे दर दर वेंदासीं त मंठार जे पैगाम खे ॾिसो, तव्हां क़बीलाई तकरार ख़तमु कयो, पाण में तसादम जेके ख़तमु कयो, मज़हबी इंतापसंदी जेका बि आहे उहा सिंध जे अंदरि ख़तमु कयो। असांजो सूफ़ी अज़म आहे, असां वटि जेको नज़रियो छॾे विया आहिनि, मंशूर छॾे विया आहिनि, असां उनखे अॼु छॾे ॾिनो आहे। ख़ुदा रा तव्हां महिरबानी करे इन्हनि सूफ़ियुनि जे अज़म खे सम्झो ऐं तव्हां सिंध जी तारीख़ ॾे वॼाओ, तारीख़ ॾे अचो ऐं प्यार ऐं मोहबत ईमानदारी। सूफ़ी मंठार फ़क़ीर जे मेले में रागियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई, जिन सुर विखेरे आयलनि जो ख़ूब दाद वसूल कयो।